ख़बर शामिल कंदासीं। उस्मान शाहड़ी मां सजाद हुसैन वसाण जी रिपोर्ट मुताबिक़ झंडो मरी में मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जी हद वारे इलाइक़नि में मंशियात जूं फैक्ट्रियूं क़ाइमु आहिनि। तहलको झंडो मरी, प्यारोलुंड, उस्मान शाहड़ी, मीराबाद, मशागोती, शाहपुर, रिज़वी, ड्रासोड़ी, नसरपुर, टंडो, सूमरो, कैसर, सहेड़ो, मुनो खान, नंढनि वॾनि ॻोठनि में कचो शराब, मैनपुड़ी, मावा, गुटका, चरस, अफ़ीम ऐं शीशा क्रिस्टल सरेआम विकिरो जारी आहिनि। नौजवाननि ऐं नंढड़ा मासूम ॿार मंशियात जा आदी बणिजी रहिया आहिनि। हितां जे समाजी धारियुनि पारां IG सिंध ऐं DIG हैदराबाद SSP टंडोलियार खां मुतालिबो कंदे चयो त ख़ुदारा इन्हनि मंशियात फ़रोशनि खां असांजी जान छॾाइनि, मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचायो ऐं मंशियात फ़रोशनि जी घेरा करे तंग करे उन्हनि खे जेल हवाले कयो वञे।